ब्रिमिंगम बर्तानिया में रहंदड़ सिंधी कम्यूनिटी एक रंगीन सकावती शाम मल्हाई जंहिंमें सिंध जे मशहूर मज़ाहिया फ़नकारनि अली गुल मल्हा ऐं सहराब सुमरो खे भेटा पेश कई वई। फ़ेमिदा बलोच जी मेज़बानी ऐं गुलसन आई जी निज़ामत हेठि थियल हिन तक़रीब में बर्तानिया में आयरलैंड जे मुख़्तलिफ़ शहरनि मां ईंदड़ सिंधी ख़ानदान शिरकत कई, जंहिंमें सिंधी सकावत, अदब, ॿोली ऐं शाइरी जी रस्म रिवाज ऐं क़दरनि खे उजागर कयो वियो। तक़रीब जी शुरूआति गुलसन आई जे पुरजोश आदरभाव सां थी, जंहिंखां पोइ डॉक्टर हिदायत भुट्टो हिकु असराइतो ख़िताब कयो, जंहिंमें उन सिंधी सकाफ़त विरसे जी तहफ़ुज़ जी अहमियत ते रोशनी विधी। इन मौक़े ते डॉक्टर हिदायत भुट्टो, कामरान लाशारी, जिमी भुट्टो, चाकर अली ऐं वहीद महतलो खे संदन ख़िदमत जी बजताला अजरक पेश कई वई। हिन सरई सांझ जो सभ खां नुमाया हिस्सो अली गुल मल्हा ऐं सोराब सुमरो जी शानदार परफॉर्मेंस हुई, जंहिंमें उन्हनि पंहिंजे मुनफ़रद मज़ाही अंदाज़ में समाजी मौज़ुअनि ते ख़ाका पेश करे हाज़िरी खां ख़ूब दाद हासिल कयो। संदन मख़सूस फ़नकाराना पेशकश ऐं अंदाज़ शामिल सिंधी ख़ानदाननि जी दिलनि खे मोहे विधो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी